ही ज़ुल्म अच्छा है सुबह हाणी बीठा आहियूं छो नथो अचे एसपी साहब छो नथो अचे हिते असां लाश न खणंदासीं तव्हां SHO आहियो हद जा एसपी साहब ॾेई सघंदो मौक़ुफ़ असांखे हुकुम न आहे SP साहब हिमल ॾींदा आयो आहे पोस्टमार्टम थी वियो आहे 5 खां 5:30 ते साहब बि इन कम सां आहे जाइ वारदात ते वियल आहे असां हिन कम सां आहियूं असांखे इन मौक़ुफ़ ॾियण जी मनो थियल आहे IG साहब खां साहब ॾींदो मौक़ुफ़ हिकिड़ो जेको सिपाही आहे ऑन ड्यूटी शहीद कयो थो वञे उनखे मारियो थो वञे उन सां इहो रद्द अमल थो अचे त आम माण्हू सां छा हूंदो दादू में अमन अमान जी सूरत हाल हद दर्जे खां वधीक ख़राब थी चुकी आहे अवाम जा जेके मुहाफ़िज़ आहिनि उहे पंहिंजी हिफ़ाज़त न करे सघिया आहिनि अॼु सुबुह जो 5 बजे जेको आहे दादू सेवण लिंक रोड ते हिकु इंतिहाई अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे ख़ुदाबाद थाणे में ड्यूटी एहलकार जेको आहे ज़ुल्फ़कार अली पंवर उहो ड्यूटी खां वापसि पंहिंजे घर रवानो थी रहियो हुयो त जेको आहे नामालूम फोरन पारां उन ते फायरिंग करे फुर करण जी कोशिशि कई जंहिं ते मज़ाहिमत ते पुलिस एहलकार जेको आहे मौक़े ते शहीद थी वियो आहे उन जो लाश जेको आहे हींअर DHQ अस्पताल दादू में हिते आंदो वियो आहे हींअर हली रहियूं आहिनि ज़रूरी कार्रवायूं पर हिन वक़्त ताईं 5 खां 6 कलाक थी विया आहिनि जेको आहे ज़िले जा जेके पुलिस ऑफिसर आहिनि उहे हिते न अची सघिया आहिनि वारिसनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे मुंहिंजो भाउ आहे ज़ुल्फ़कार अली पंवर जेको ड्यूटी दौरान जेको आहे सो शहीद थियो आहे हिन महिल ताईं को बि डिस्ट्रिक्ट ऑफिसर या को SP साहब वग़ैरह या कोन आयो आहे हिन महिल ताईं असांखे 5 कलाक थी विया आहिनि असांखे हिते वेठे हॉस्पिटल में काएं बजे इहो वाक़ियो पेश आयो आहे घणो टाइम हींअर तव्हां हिते थिया हो असांखे तक़रीबन इतला मिलियो आहे 5:30 धारे दफ़ा ही इतफ़ाक़ थियो आहे ड्यूटी दौरान असांजे भाउ जो ड्यूटी ते उते पोइ असां मोटरसाइकिल ते वियाऊं त पहुता आहियूं बाद में पोइ SHO पहुतो आहे पर हिन महिल SHO खां सवाइ ॿियो SP साहब वग़ैरह ॿियो टे वग़ैरह हिन वॾो ऑफिसर को बि कोन आयो आहे छा भले फोरन जेको आहे फुर करे विया ऐं जेको आहे उन खां सरकारी रिफल फ्री अथनि ऐं ॿियो मोबाइल फ़ोन फ्री अथनि हा त हिनमहिल ताईं काफ़ी टाइम गुज़री वियो आहे 5-6 कलाक गुज़री विया आहिनि न SP आयो आहे न DC आयो आहे को अमलो उन्हनि जो हिते आयो कोन्हे को इहो कहिड़ो कानून आहे छा हालत आहे हिकिड़ो जेको सिपाही आहे ऑन ड्यूटी शहीद कयो थो वञे उनखे मारियो थो वञे उन सां इहो रद्द अमल थो अचे त आम माण्हू सां छा हूंदो लोकेशन वठो पूरो कानून आहे अरेस्ट कयो जवाबदार जेके बि आहिनि ही ज़ुल्म अच्छा है सुबुह हाणी बीठा आहियूं छो नथो अचे SP साहब असां आवाम लाइ आयो आहे न भली मुंहिंजा MP MLA ॿुधनि छा आहे SP साहब छो नथो अचे हिते असां लाश न खणंदासीं पियो हुजे असांखां मौक़िफ़ वठे DSP अचे SP साहब अचे लाश पोइ खणंदासीं को ऑन द ड्यूटी हुननि जो जेको पेट्रोलिंग करे रहिया हुया इन SHO जे चवण ते आम जेके कंदा आहिनि पेट्रोलिंग त उन दौरान कुझु जेके अॼुकल्ह फोरू हले थी तक़रीबन दादू में वारदातूं तक़रीबन घणियूं थी वियूं आहिनि त उन दौरान त उहो हिकिड़ो पेट्रोलिंग करे पियो त उन दौरान त हिन खां कुझु फौरन राइफल खसी ऐं उनखे जेको आहे सो धक हणी शहीद करे आहे SSP साहब खे तक़रीबन 5 कलाक असांखे थी विया आहिनि तक़रीबन असां हिते ई आहियूं थोरो कासिर आहे साईं पुलिस एहलकार शहीद थियो आहे अवां SHO आहियो हद जा SP साहब ॾेई सघंदो मौक़ुफ़ असांखे हुकुम न आहे SP साहब हिमल ॾींदा आयो आहे पोस्टमार्टम थी वियो आहे 5 खां 5:30 ते साहब बि इन कम सां आहे जाइ वारदात ते वियल आहे असां हिन कम सां आहियूं असांखे इन मौक़ुफ़ ॾियण जी मनो थियल आहे IG साहब खां साहब ॾींदो मौक़ुफ़ SP साहब ॾींदो मौक़ुफ़